नाज़रीन, दौड़ में नादरा सेंटर ते अमले जी ज़्यादतियुनि ऐं सहूलतूं न हुजण करे आवाम सख़्त परेशान आहे। तफ़सील ॾिसूं था निसार लाशारी जी रिपोर्ट में। नादरा सेंटर ते सहूलतुनि जी खोट ऐं सिफारशी कल्चर सबबि ग़रीब आवाम इंतहाई ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रही आहे। गर्मी सबबि औरतूं, नंढा ॿार, बुज़ुर्ग मीडिया ॾोह सरापा एहतजाज आहिनि। मुतासिरनि ॾुखियाईनि बाबति पंहिंजा वीचार आवाज़ टीवी न्यूज़ सां कुझु हिन रीति वंडिया। साईं, हिते त नादरा वारनि जी पंहिंजी मनमानी आहे। हिकु त पाणी जी सहूलियत न आहे, ॿियो त वेहण जी जाइ न आहे। असां त चलो मर्द आहियूं, खणी एडजस्ट करे वेंदासीं, पर लेडीज़ काॾे वञे? हाणे नंढा नंढा ॿार खणी ज़मीन ते वेठा आहिनि सुबुह उस ते, तो हिते वॾी हालत लॻी पई आहे। बाक़ी नादरा वटि असां हिते ईंदा आहियूं कार्ड ठाराइण जे लाइ, त हीअ चवंदा आहिनि बाबे जो कार्ड खणी आहे। पोइ बाबे जो कार्ड अची हाणे अम्मा जो कार्ड खणी आहे, अम्मा जो खणी आयासीं। हाणे बाबो आहे कोन, बाबे खे वठी अचे। हाणे बाबो त कोन्हे, हाणे फोती सर्टिफिकेट खणी अचे। तक़रीबन अॼु 10-12 ॾींहं थी हाणे मथे इहो रोज़ चकर कटियूं था। बाक़ी हिते सिफारिश जेको हूंदो आहे, जंहिंजो सिफारिश आहे या जेको उन खे बसि मोकिले छॾींदा आहिनि अंदरि। असीं नादरा में पंहिंजो कार्ड चेक कराइण जे लाइ, त नादरा वारनि चयो आहे त तव्हांजा फिंगर सही न आहिनि। वरी असां आयासीं, पंहिंजा फिंगर सही कराए आयासीं। वरी उहो चवनि था त तव्हांजो कार्ड जेको इहे एक्सपायर थी वियो आहे न, हीअ मतिलबु असांजो कार्ड जेको आहे 2024 में एक्सपायर थियणो हुयो, सो 2022 में हिननि एक्सपायर करे छॾियो। असां उन्हनि खां मसइलो पुछा कयो आहे, त उन्हनि चयो आहे रुगो फीस जो मसइलो आहे, तव्हां फीस ॾियो असांखे, असां तव्हांजो कार्ड सही करे छॾींदासीं। ऐं पंहिंजे ॿारनि जो कार्ड ठाराइण खे परेशान था कनि, असांखे ज़लील था कनि। केॾी महिल चवनि था तूं पंहिंजे बाबा खे वठी आ, पोइ तुंहिंजो कार्ड ठहंदो, या केॾी महिल चवनि था तुंहिंजो अम्मा खे वठी आ, पोइ तुंहिंजो कार्ड ठहंदो। ईअं थोरी थींदो आहे। असां ग़रीब आवाम आहियूं, असांखे परेशानी इहो मिसाल जो ॻाल्हि आहे, घर में पियो कणिक जो लाभारो शुरू आहे, हेॾां होॾां ॿिया बि कम आहिनि, लाज़मी थोरी आहे त ख़ाली अनासी कार्ड हरू भरू असांखे परेशान। सवेरे वियासीं छोकिरी जो कठण, चवंदा जो मुड़ुस जो चयो ॿियो ठाराए पोइ। तव्हां दौड़ जी आवाम जा वीचार ॿुधा। उन्हनि जो इहो ई चवणु आहे त नादरा दौड़ ऑफिस तरफ़ां असांखे बिला वजह तंग करे ऐं बार बार पंधु कराए एजेंट माफ़िया हथां फुराइण जी कोशिशि कई पई वञे। उन्हनि इहो मुतालबो कंदे चयो आहे त नादरा अमले ख़िलाफ़ु कार्रवाई करे आवाम लाइ आसानी पैदा कई वञे। कैमरामैन सिकंदर लाशारी सां गॾु निसार लाशारी, आवाज़ टीवी न्यूज़ दौड़।